राधा राधा अज कासिम के तो पंहिंजे प्यार जी दौलत सां माला माल करे छॾियो। माला माल राधा। राधा छा थियो? छा थी सोचा? चुप छो आई? सोचा पई त ईश्वर जा अपार रंग आहिनि। न मिलण जो आसरो, न गॾिजी जीवण खाइण जी उमेद, पोइ बि प्यार जे बंधन में ॿधो अथई। राधा राधा जंहिं प्यार जे बंधड़नि में ॿधो आहे न, उनखे ई पारत आहे, उहो ई ढक ढकींदो। हा, सतुर कज सतार आऊं उघाड़ी आहियां, ढकिज ढकण हार ॾही पांध पन्हा जो। काका कीअं तबियत आहे तव्हांजी? बस बाबा पई खणे पसा पसण कारण प्रिय जी। तूं ॿुधाए पुटु, ख़ुशि आहीं न बाबा? हा काका, धणीअ जा कर्म आहिनि। पुट ही दवाऊं त रखंदड़ बाबा। जी बाबा। कासिम ख़ैर में अचणु थियो आहे न बाबा? काका तव्हांजे तबियत जी ख़बर पई सो हलियो आहे असां खां पुछण। ऐं ॿियो त दीपक में बि थोरो कमु हुयो। भलो कई बाबा, तूं ईंदो आहीं न मुंहिंजूं अखियूं ठरी पवंदियूं आहिनि पुटु, छो त मुंहिंजे मरहूम यार जी निशानी आहिनि। हलिया सलाम काका। कासिम कहिड़ा हाल आहिनि बाबा? ठीकु बाबा। कीअं आहे तबियत काका? कृपा अथनि धणीअ जी सावण। काका मालिक साईं अव्हांखे वॾी हयाती ॾींदो। जीअं शेरू ॿुधायो काका असुल हिकु वेल बि वेहण कोन आयो। आख़िर त वरो वरे ते रखी वेठा आहियूं। आख़िर पाड़ेसिरनि जा बि के फर्ज़ हूंदा आहिनि। बरोबरु सही थो चवीं सावण। बाबा तूं पैसनि वारी ॻाल्हि कयो न, जंहिंजे लाइ आया आहियूं। हा, थोरो सब्र बि कंदो कर। बाबा छा थो चवे शेरू? काका उहो असल में साईं मूसा शाह जो मेलो लॻो आहे, तंहिं ते हरमा जी संबत आहे। वेतर मूं वारी ज़ाइफ़ां खे बि ॾाढो घुमण जो शौक़ु थियो आहे। चवे थी त धीअ नथी अचां। बाबा पोइ ॾींहुं न वञण जी आज्ञा। काका उहो त ठीकु आहे, पर ॾोकड़ किथे आणियां? घणा घुर्जनी? नको काका, अॻे ई अव्हां जो हिसाबु रहियो पियो आहे। बहितर ई ॿियो। भला 5 रुपया काफ़ी अथई? हा हा, पर अचे ही वठ बाबा। महिरबानी काका, महिरबानी। अव्हां जा इहे अहसान कीअं लाहे सघंदासीं भला? सावण पाड़ेसिरी भाउ आहीं ऐं भाइर भाइरनि मथां अहसान न आहिनि कंदा बाबा। महिरबानी काका, महिरबानी। पुट कमु त कर शेरू, छेलो छुड़ी वियो आहे, हिनखे त ॿुध बाबा। हा काका। ॾाढो शैतान आहे, ॾाढो शैतान आहे। बाबा सावण। जी बाबा। हिकिड़ी शर्त ज़रूरु रखंदुमि मां। हा काका, शर्त? हा,
शेरू साईं मूसा शाह जे मेले जी मिठाई ज़रूरु खाराईंदो बाबा। हा हा काका, खोड़ मिठाइयूं असली इहा ॻाल्हि आहे। शेरू बाबा काको चए थो त मेले जी मिठाई खाईंदासीं। हाँ हाँ काका, खोड़ मिठाई। काका भला पोणे असांखे इजाज़त ॾियो त मूं वरी ज़ाइफ़ां खे बि संबत करणी आहे ऐं शेरू बि तयारी वठे। धणीअ जे हवाले बाबा, धणी जे। हल बाबा हल, हल पुट हल। काका पोइ हाणे मां बि इजाज़त वठंदुसि। ठीकु आहे बाबा, धणी जमाल में। धणी जे। हे ईश्वर, अणगणिया उपकार आहिनि तुंहिंजा मूं मथां, जो मूंखे पंहिंजे सिंधी भाउनि जी मदद करे अहिड़ो त आनंद थो बख़्शी जंहिंजो अहसासु सिंधूअ जे जल जी मिठो ऐं मन खे मोहींदड़ आहे। बाबा साईं, अव्हां जे सनान लाइ मूं पाणी भरे छॾियो आहे। ठीकु आहे पुट। नमस्ते दादा। नमस्ते बाबा। छा छा आहे दीपू, सभु कुझु ठीकु त आहे न बाबा? कुछ भी ठीक ना है दादा, कुछ भी ठीक ना है। लगे तो पांचे बनवास जी घड़ी हाणे अची वई आहे दादा, अची वई आहे। शुभ शुभ ॻाल्हि आहे पुट, ही तूं छा थो चवीं? दादा दादा शहर मां पंहिंजे जाती वारनि लॾ पलाण शुरू करे ॾिनी आहे। लॾ पलाण? पर छो? दादा डेली टेलीग्राम मुताबिक़ गुजरात जे शहर अहमदाबाद में दंगा भड़की उथिया आहिनि। 94 खां वधीक मुस्लमाननि खे क़त्ल कयो वियो आहे ऐं अलाए केतिरा ज़ख़्मी बि आहिनि। ॿियो त ठहियो दादा 36 कलाकनि जे कर्फ्यू में अञा वधीक 24 कलाकनि जी वात बि कई वई आहे। दादा लंडन टाइम्स ऐं हिंदुस्तान टाइम्स में बि साॻे क़िस्म जूं ख़बरूं आहिनि। हालात वॾा गंभीर थी विया आहिनि दादा। अलो रख धणी, छा इन्हनि मां इंसानियत ख़तम थी चुकी आहे छा, जो रावण जा पोइ लॻत बीठा आहिनि? पर दीपू दीपू मां भयां थो त इहा उन सॼी फरंगे जी चाल आहे जंहिं धार्मिक फसादनि जो बिज छटे असांखे तबाह करण जी कोशिशि कई आहे। हा, हितां जा मुस्लमान इलाही क्रोध में आहिनि ऐं बदिले वठण जा चोॿोल बि हली रहिया आहिनि। दादा दादा इन खां अॻु जो असांजी सिर इज़त मथां को वार थिए। दादा दादा मूंखे त लॻे थो पाण खे इहा मातृभूमि छॾणी पवंदी दादा, छॾणी पवंदी। न दीपू न बाबा, असांजा मुस्लमान भाइर असां सां ईअं न कंदा। हा हा दीपू हा, गुजरात में रहंदड़ रावण जी सज़ा सिंध में रहंदड़ राम खे न मिलंदी पुट। हा पुट, ऐं ॿियो त हिन धरतीअ सां त पंहिंजो जन्म जन्म जो नातो आहे बाबा। हिन जे बदिले जेकॾहिं को स्वर्ग बि आछींदो न त बि दीपू तरजीह सिंध माता खे ॾिबी बाबा। दादा तव्हां बिल्कुलु सही था चओ दादा। दादा दादा शहर जूं हालतूं मां पाण ॾिसी आयो आहियां, सभु चिंता में वरतल आहिनि दादा। हर को जल्द खां जल्द सिंध छॾण जा सांभा करे रहियो आहे। तव्हां मुंहिंजी ॻाल्हि खे सम्झो दादा। पुट जेके हिते रहिया आहिनि उहे त अखियुनि ते, पर जेके लॾे हलिया विया आहिनि न
उन्हनि ग़लति कयो आहे, उन्हनि बिल्कुलु ग़लति कयो आहे। छो त उहे सिंधु माता खे छॾे रावण जे देस ॾांहुं था वञनि, रावण जे देस ॾांहुं। ॾिस जांइ दीपू तूं हे तड़पंदा सिंधु माता जे हवा जी सुगंध लाइ। हा बाबा, उन्हनि खे न वञणु खपे। दादा कीअं थींदो दादा, ही घर ॿार दादा तूं ई चवंदो आहीं, ही सिंधु अमड़ तुंहिंजी अमड़ आहे। दादा नंढे हूंदे जॾहिं मां खट तां हेठि ज़मीन ते सुम्हंदो हुयुमि, तूं अम्मा खे सदाईं चवंदो हुएं छॾीसि सिंधु